ॾिसो था रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो गुज़रदे का देर थींदी आहे बा ॻाल्हायो तो सही केॾी हयाती गुज़री वई आहे एतिरा रमज़ान बि त गुज़री विया आहिनि बा ऐं ईअं कोन्हे त रोज़ेदारनि लाइ न गुज़रंदा बेरोज़ातनि लाइ गुज़री वेंदा अबा रोज़ेदारनि जा बि ॾींहं गुज़री वेंदा बेरोज़ातनि जा बि पर उहे ॾींहं भला अथव जिन अल्लाह जा रोज़ा रखिया अज़ीज़ो दोस्तो ऐं प्यारा भाइरो अव्हां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जॻहनि तां ॿ आयत तिलावत कयूं आहिनि दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे सहाबी हिकिड़ो रिवायत बयान करे थो एक दफ़े असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में वेठा हुआसीं तॾहिं ख़बर पई त नबी साईं जन उथी बीठा ऐं पाण फरमायूं अॼु मां मुहम्मद जी दिलि चए थी त मां तव्हांखे हिकिड़ी क़यामत जी ॻाल्हि ॿुधायां। सहाबा किराम अर्ज़ कनि था साईं ॿुधायो। साईं जन फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां हिकिड़ो उम्मती गॾु हूंदो ऐं पाण फरमाए कि अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंसां कुल ॿ उम्मती गॾु हूंदा। ईअं बयान कंदे कंदे फरमाइनि था हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी ओभर बि उम्मत हूंदी त ओलह बि उम्मत हूंदी। सहाबा किराम अर्ज़ कनि था साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था मूसा अलैहिस्सलाम हूंदो। अलाह जा नबी मूसा अलैहिस्सलाम जी एॾी उम्मत पाण फरमाइनि था मां मुहम्मद जी ॻाल्हि पूरी न थी आहे हिकु अहिड़ो नबी रब जे दरबार में ईंदो जंहिंजी चइनी तरफ़नि खां उम्मत हूंदी। सहाबा किराम अर्ज़ कनि था साईं इहो केरु नबी हूंदो? साईं जन फरमाइनि था इहा मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हूंदी। ऐं पाण फरमाइनि था भला ॿी ॻाल्हि बि ॿुधायां अचे साईं ॿुधायो। फरमाइनि था मां मुहम्मद करीम जी एॾी उम्मत हूंदी न इन में 70,000 अहिड़ा मुंहिंजा उम्मती हूंदा जंहिंसां अल्लाह हिसाब ई न कंदो बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। ऐं पाण फरमायो भला इहा ॻाल्हि बि ॿुधायां त इहे 70,000 केरु आहिनि जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा अचे साईं ॿुधायो। फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में 3 क़िस्मनि में अथव 70,000 वारा बिना हिसाब वारा। पहिरें नंबर ते उहे मुंहिंजा उम्मती जेके अल्लाह जे ज़ात में ईमान रखनि त नफ़े जो मालिक बि अल्लाह हुआ त नुक़सान जो मालिक बि अल्लाह हुआ। तव्हां बि सभई ज़ोर सां चओ नफ़े जो मालिक बि अल्लाह हुआ चओ नुक़सान जो मालिक बि। इहे सरबान तौहीद वारा। केरु सरबान अबा कुझु ॻाल्हाईंदा हलो इहे केरु सरबान तौहीद वारा। ॿिए नंबर ते नबी साईं फरमाइनि था उहे मुंहिंजा उम्मती जेके पखियुनि ते ईमान न रखनि। पखी ॿोलींदा आहिनि पोइ माण्हू चवंदा अथव कुझु थींदो ईअं चवणु शिरका थियणु न थियणु अलाह जे वस में आहे। पखियुनि ते ईमान रखनि ईमान अल्लाह जे ज़ात में रखनि इहे बि तौहीद वारा। 3 नंबर ते नबी साईं फरमाइनि था मुंहिंजो उम्मती बीमार थी पए दवा वठी अचे दवा खाए शिफ़ा मिलेसि पोइ वॾे आवाज़ सां ईअं चवंदो अचे त दवा में शिफ़ा न आहे शिफ़ा ॾियण वारो मालिक अल्लाह हुआ। माना इहे बि तौहीद वारा। नबी साईं फरमाइनि था अहिड़ा मुंहिंजा उम्मती 70,000 हूंदा बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। ऐं पाण फरमायो भला आख़िरी ॻाल्हि बि मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां अचे साईं ॿुधायो। पाण फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में तौहीद वारा हे त 70,000 आहिनि न पर जे मुंहिंजे उम्मत में अहिड़ा तौहीद वारा 70 लख थी पवंदा मूंखे अल्लाह में उमेद आहे रब मुंहिंजे 70 लख सां हिसाब ई न कंदो बिना हिसाब जे जन्नत में हलिया वेंदा। हाणे अबा तव्हां असां खणी 70,000 में न थियूं मन 70 लख में थी पऊं सभई चओ इनशा अल्लाह। ज़ोर सां चओ 70 लख में थियासीं हिसाब न थिए चओ असां कामयाब थी वियासीं। आहे न बा अल्लाह साईं में उमेद जंहिंखे उमेद आहे त मथे खणी करे चओ इनशा अल्लाह। ना उमेद न थियो अल्लाह जी रहमत घणी अथव।
तरी अल्लाह सही कुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म के मुझा हबीब करीम ऐलान कर साईं मां कंहिंखे ऐलान कया कहिड़ो ऐलान कया हुक्म थियो त मुझे बानर गुनाहगारन के ऐलान कर साईं कहिड़ी ॻाल्हि कया कुरान चए थो क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। दिल सां त सुभान अल्लाह चओ। काफ़ी सुराज गुज़रियो आहे मां बि तव्हांखे अल्लाह जो क़ुर ॿुधाईंदुसि। सभई चओ अल्लाह जे क़ुर में बरकत ई बरकत आहे। चओ अल्लाह जे क़ुर में रहमत ई रहमत आहे। फरमाए मुंहिंजा हबीब करीम मुंहिंजे बान खे चओ त मुंहिंजी रहमत में नाउमेद न थियनि। गफ़ूर बि मुंहिंजो नालो आहे त रहीम बि मुंहिंजो नालो आहे। कंहिंजो नालो आहे गफ़ूर रहीम। इहो नालो यादि कयो गफ़ूर बि रहीम बि। रब तव्हांखे हिते बि रहमत में नाउमेद न कंदो मरण खां पोइ बि पर क़यामत ॾींहुं बि तव्हांखे इहे ॿई लफ़्ज़ कमु अची वेंदा। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे साईं जन फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े बाने खे सभु माण्हू जहन्नम मां सज़ा पूरी करे जन्नत में हलिया वेंदा हिकिड़ो माण्हू जहन्नम में रहिजी वेंदो। रब ॻाल्हाईंदो सुभाणे तूं छो रहिजी वियो आहे चवंदो रब मुंहिंजी सज़ा पूरी न थी आहे मां तॾहिं रहिजी वियो आहियां। रब फरमातो हाणे तूं अकेलो जहन्नम में सड़े मूंखे तो ते रहम थो अचे। हाणे हीअं कर सोचे सोचे मां रब जे आलो हिकिड़ो अहिड़ो सुवाल कर मां क़बूल कयां पर वाइदो कर ॿियो सुवाल तूं मूंखां न कंदे। चएसि बसि हिकु सुवाल ई काफ़ी आहे कर कहिड़ो सुवाल थी रब मूंखे विच जहन्नम मां कढी जहन्नम जे पासे ते त विहार विच खां त निकिरी वञा। हिते चौधाई जी बाहि साड़े हुते पोइ बि हिकु पासे ते साड़ींदी। रब फरमातो मलाको हिन बाने जो सुवाल मां क़बूल कयो आहे कढोसि विच जहन्नम मां जहन्नम जे पासे ते विहारियोसि। वेठो आहे जहन्नम जे पासे ॾे मुंहुं अथसि जहन्नम ॾे वरी रोई पियो। रब फरमाए सुभाणे छो थो रोई चए रब अर्ज़ थो कयां त मुंहिंजो ॿियो सुवाल बि क़बूल कर। हे हाणे चई त ॿियो न कंदुमि वरी ॿिए ते अची वई। चए साईं ॻाल्हि ॿुध अॻे मुंहिंजो दिमाग़ कमु न करे पियो हाणे मुंहिंजो दिमाग़ कमु करे थो। छा थो दिमाग़ कमु करे चए थो रब तो क़ुरान पाक में ये लफ्ज़ भी चयान ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा अल्लाह तो चयो आहे त मुंहिंजी रहमत में नाउमेद न थियो ऐं गफ़ूर बि तुंहिंजो नालो आहे त रहीम बि तुंहिंजो नालो आहे। तोखे सुवाल न कयां त कंहिंखे सुवाल कयां कर बाना ॿियो कहिड़ो सुवाल थी। चए साईं वेठो आहे जहन्नम जे किनारे ते मुंहुं जहन्नम ॾे आहे हिते ई वेठो हुजां छड़ो मुंहिंजो मुंहुं फिरे जन्नत ॾे कर। वेठो हिते ई हुजां मुंहुं फिरे जन्नत ॾे कर। रब फरमातो मलाको बानो मूंखे गफ़ूर बि सॾे थो रहीम बि सॾे थो भला मां रहम न कयांसि सुवाल पूरा न कयांसि ॿियो केरु अथसि। हिते ई वेठो हुजे मुंहुं फिरे जन्नत ॾे कयोसि जन्नत ॾे मुंहुं थी वियुसि। वरी रोई पियो छो थो रोई अला साईं टियों सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर। हे चई त ॿियो बि न कंदुमि वरी ॿियो क़बूल कयो मां टे ते अची वई। चए साईं छो न मां तोखां सुवाल कयां मूंखे क़ुरान पाक जो सबक़ यादि आयो आहे। बाना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी चए थो रब तो क़ुरान पाक में हीअं बि लफ़्ज़ अचनि था वक़ाल अर्कबू फ़ीहा बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा इन्न रब्बी लग़फूरुर रहीम। हाणे अॻियां अधु सुभाणे अल्लाह चओ था पोयां अधु नथा चओ था। कुझु तव्हांखे चुस्त कजे ईअं दिलि चए थी छो त चांवर ईअं खाओ पिया जीअं मींहं खां खटां अंदरि कबियूं वञनि ईअं न वाह। हाणे निड़ी ताईं भरिजी आओ तव्हां खां सुभाणे निकिरे नथी अधु चओ था अधु नथा चओ पोइ या त मां बि तव्हां सां कयां हिकु मोदी साहिब वारी कार
मौली साहब जी वाद जी तारीख़ पो के मजबूरी जे करे न पहुतो हाणे जमात बि वेठी आ लाउड स्पीकर बि तैयार आ आयो जेको वॾे पटके सां ढगी ॾाड़ी सां उनखे बखो विधऊं त तूं वाज़ कर हो चए बा मां पढ़ियल ई न आहियां भया मां कीअं वाज़ कयां चए न वाज़ कर असांजो जलसो त थिए घणी जो सोड़ो कयोसि चवणु लॻो भला जेका मौली साहब जे लाइ मानी पचराई अथव उहा खारायो त पोइ थो मां वाज़ कयां मानी खाई अची वेठो ॿ तूं पढ़ी पोइ वरी जमात खां पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जॾहिं सम्झी पिया त बाक़ी मां खां मथे छो तणाईंदा या आख़िर तव्हां लथो हुयो वरी जमात ॿिए दफ़े वठी आयसि पर पाण में जमात सलाह कई जॾहिं पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव सभु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे तव्हां न कंदव न पोइ वाज़ ॿुधाईंदो वरी बाद पढ़ी पुछे पोइ जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवणु लॻो अहिड़ा खर दिमाग़ आया उहो सम्झो ई नथा बाक़ी मां मथो कंदा हूंदो तव्हां वरी बि आख़िर थियो वरी टे दफ़े वठी आयल पर पाण में जमात चयो होशियारी कजो चए कीअं जे जॾहिं पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव अधु जमात चइजो असां सम्झो आहे अधु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे वरी बाद पढ़ी पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव अधु जमात चयो असां सम्झो आहे अधु चयो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जेके सम्झी आहे इन बेसम्झनि खे घर वञी सम्झायो पोइ तव्हां बि ईअं कंदव छा के हिते सुभाणे नथा अचनि त घर चोराईंदव छा तव्हां बि ज़ोर सां सभई चओ सुभान अल्लाह जागी करे सभई चओ सुभान अल्लाह इंशाअल्लाह काफ़ी देर ताईं क़ुर जो वाज़ हलंदो क़िस्मत सां मौक़िया थींदा आहिनि रोज़ न थींदा आहिनि रब फरमाए थो बाना कर भला टियों सुवाल कहिड़ो थी चए थो अलाह साईं जहन्नम जे किनारे ते वेठो आहियां मूं जन्नत ॾे आ मांखे हितां खणाए करे जन्नत जे ॿाहिरे पासे ॾो विहार पोइ बि हितां धिकजी करे अॻिते त हलां रब फरमाए थो मलाको बानो मांखे गफ़ूर बि चवे थो रहीम बि चए थो भला मां सुवाल पूरा न कयां सघियो केरु अथसि खणो हिनखे जन्नत जे ॿाहिरों विहारियो हाणे ॿाहिरों वेठो आहे दरवाज़ो बंदि आहे वरी रोई पियो छो थो रोई अलाह साईं चोथों सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर भला ब्रेक बि हणंदे की न हणंदे ई न चए साईं मां कीअं ब्रेक हणां मांखे क़ुर पाक जो सबक़ यादि आयो आहे बाना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी चए थो रब तो क़ुर में ईअं बि चयो आहे त क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तूं आ त रहीम भी तूं आ कर चोथों साल कहिड़ो थी अलाह साईं जन्नत जे ॿाहिरों वेठो आहियां हे दरवाज़ो बंदि पियो आहे इहो दरवाज़ो खोलराए मूंखे अंदरे पासे ॾो विहार किथां निकितो आहे किथे पहुतो आहे हे कंहिंजी महिरबानी आहे ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो दिलि खोले करे ॻाल्हायो कंहिंजी महिरबानी रब फरमाए थो मलाको बानो मूंखे गफ़ूर बि चवे थो रहीम बि चवे थो खणोसि हिनखे जन्नत जे ॿाहिरे अंदरो पासे ॾो विहारियोसि वेठो आहे अंदरां पर वट ते वेठो आहे वरी रोई पियो छो थो रोई अलाह साईं पंजों सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर हे भला तूं किथे डर ॾींदे ई न चए साईं मां डर कीअं ॾियां मूंखे क़ुर पाक जो सबक़ यादि आयो आहे बाना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी चए थो रब तो क़ुर में ईअं बि चयो आहे त अफला यतूबून इलल्लाहि व यस्तगफिरून वल्लाहु गफूरुर रहीम ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तूं आ त रहीम भी तूं आ कर पंजों साल कहिड़ो थी अलाह साईं जन्नत जे वट ते वेठो आहियां मूंखे खणाए करे विच जन्नत में विहार विच जन्म मां निकितो आहे विच जन्नत ते पहुतो आहे हीअ कंहिंजी महिरबानी आहे अथव अलाह साईं जी महिरबानी में उमेद हा कहिड़ा महिरबानी करण वारो अवान जे महिरबानी जी ज़रूरत अथव उन जे महिरबानी को सवा चाड़ो न थींदव घुरो अल्लाह को महिरबानी जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो नेक बानो बुजुर्ग शख्स गुजरियो आहे ॿुधो अथव न जुनैद बगदादी मरियो हे जान छॾे पंहिंजे रब ॾे वियो रब कुदरत सां ॻाल्हायसि जुनैद बगदादी माॾे जो आयो आहियां त कहिड़ो अमल खणी आयो आहियां
माॾे जो आयो आहियां कहिड़ो अमल खणी आयो आहियां सोचे करे चवां अला असीं मां निमाज़ां पढ़ी आयो आहियां वरी ख्याल पियो त हिकिड़ी निमाज़ क़बूल हूंदी आहे ॿी न क़बूल हूंदी आहे रब चए फिलाणी निमाज़ तुंहिंजी क़बूल ई कोन्हे पोइ मां रब खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि आहे न भा क़ुर पाक में ॿई निमाज़ां लिखियलु अथव क़बूल बि ऐं न क़बूल बि पुछूं अल्लाह जे क़ुर खां साईं निमाज़ क़बूल कहिड़ी आहे न क़बूल कहिड़ी आहे क़बूल निमाज़ अल्लाह क़ुर में 18 पारे में मोमिनून सूरत में बयान कई उन जाते रब जो क़ुर चए थो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन कामयाब थिया ईमान वारा निमाज़ी जिन निमाज़ पढ़ी आजिज़ीअ सां सजदो भी पूरो तरकू भी पूरो ढारे ढारे निमाज़ पढ़ियो इहा निमाज़ अल्लाह वटि क़बूल आ साईं भला न क़बूल कहिड़ी आ क़ुर चए थो क़बूल न क़बूल त पंहिंजी जात ते पर उहा निमाज़ निमाज़नि जे लाइ वयल ऐं मुसीबत बणबी साईं कहिड़ी निमाज़ ख़ुदा जो क़ुर चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युरगाऊन व यमनऊन अल माऊन निमाज़ त पढ़ियूं पर ॾेखारे खातिर सजदो तकड़ में रुकू तकड़ में आया ऐं वया ॾिठा अथव निमाज़ में आया ऐं वया हिकिड़े में हिकिड़ी जाइ ते बरकातां पढ़ियूं त ॿियो वरी शरकातां पढ़ी हो ॿिनि वारो पुछियोसि पियो ॿिया मां 2 मस पढ़ियूं तूं 6 कीअं पढ़ी वएं चए पोइ मूंखे 40 सालनि जो तजुर्बो बि त आहे न आयो न तव्हां बि तजुर्बे वारा हा आया ऐं वया देरी न थी इहा निमाज़ अल्लाह वटि क़बूल न आहे क़बूल हुआ अथव जेका आजिज़ी सां हूंदी आहे जुनैद बगदादी चयो भला चवां अला साईं खे त साईं मां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया त मां वरी ख्याल पियुसि त रमज़ान शरीफ़ गर्मियुनि में ईंदो आहे अलाए मतां का बेसब्री थी हुजे आहे न हाणे बि रमज़ान शरीफ़ अचे थो अथव न ताड़ में ज़ोर सां था ॻाल्हायो चओ इंशाअल्लाह मौलाना सिबतुल्लाह जोगी साहब बि तव्हांखे अर्ज़ु कयो रोज़नि जे बारे में चओ इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं चओ छो त मालिक साईं क़ुर पाक में ईमान वारनि खे इहा रोज़नि जी ॻाल्हि बयान कई कंहिंजा ते क़ुर चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ जीअं पहिरियों उम्मतनि ते हा इन जे करे त मां रब जो ख़ौफ़ कयो मां रब तव्हांखे रमज़ान जो महीनो ॾिनो ख़ुदा जो क़ुर चए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान नबी साईं फरमान था रजब मुझे अल्लाह जो महीनो आ शाबान मां मोहम्मद करीम जो महीनो आ त रमज़ान मुझे उम्मत जो महीनो आ नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था सलासतुन महरूमुन 3 शख्स वॾे में वॾा बदनसीब अथव सिंधी में चइबो आहे चंड्रे में चंड्रा अथव काथे कावड़ में को चवंदो अथव त निपट चंड्रा अथव उहे 3 शख्स कहिड़ा नबी साईं फरमान था जंहिंजे आॾो मां मोहम्मद करीम जो नालो वरितो वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि न पढ़े इहो माण्हू बि बदनसीब ऐं महरूम आहे बे नंबर ते नबी साईं फरमान था अबू अम्मा पोड़ा अथसि ख़िदमत नथो करे जन्नत नथो कमाए इहो माण्हू बि बदनसीब ऐं महरूम आहे अबे अम्मा जी ख़िदमत कयो अबे अम्मा जी ख़िदमत करण जे करे अलाह साईं वॾा वॾा गुनाह माफ़ कंदो अथव हज़रत इब्न अब्बास नबी साईं जो सहाबी आहे जंहिं वटि हिकिड़ो जवान परेशान बीठो आहे पुछेसि इब्न अब्बास साईं छो परेशान आहे चएसि परेशान हिन जे करे त मूंखां कबीरो गुनाह थी वियो आहे ॾियो ख़बर मूंखे माफ़ी मिलंदी हज़रत इब्न अब्बास जबा कहिड़ो कबीरो गुनाह कयो थी चएसि कबीरो गुनाह इहो आहे त मुंहिंजी हिकु माइटियाणी ई माण्हू ॾे माण्हू मोकिलियो त मां सां निकाह कर
शादी कर माखे न के इनकार के वरी बे माट माहू जो मोकलुस तो उनके हा के इकरार के माखे कावड़ाई तो माखे न छो के मूसा इनकार छो के से रात सुमी पई ही मां उनके कत्ल करे आयो आया हज़रत इब्न अब्बास अखिन का पानी वही आयो जालिम जुल्म करे छई बेगुनाह नौजवान औरत के पाक साफ दामन के तो कत्ल कयो आ वडो कबीरो गुनाह कयो थी पर बी गाल बुध अबो अम्मा जियरा थी चेन से अबो अम्मा मरियान जाने वंज रात दी रोंदो वत अल्लाह जी मर्जी आ माफ करे न माफ करे तो उनी जी मर्जी थी पुछा कैसे अबो अम्मा जिया चेन सई चाने रात दी रोंदो वत अल्लाह जी मर्जी आ माफ करे न माफ करे उनी जी मर्जी आ हमरा आलियो बियो साबु थी करे त इब्न अब्बास को पूछे तो सही ताने को ये छो पूछो त अबो अम्मा जियरा दी गाल ता छो पूछस हज़रत इब्न अब्बास तो मा तड़ी पूछो मास जे चवे त अबो अम्मा जियरा हन चवा सा त वनी अबे अम्मा जी खिदमत कर अबे अम्मा जे खिदमत करण जे करे अल्लाह एड़ो गुनाह भी तोखे माफ करे सके तो अबे अम्मा जे खिदमत करण जे करे एडो कबीरो गुनाह भी माफ थी सके तो अबे अम्मा के राजी करण जे करे इज्जत करण जे करे अबा वडी वडी बीमारियों भी खत्म थींदियूं तव एकड़े दोस्त माखे गाल कई चेसे हमरा मासा मस्जिद में भी गाल कई पक्की सच्ची गाल चवन लगो त माखे कैंसर जी बीमारी थी वई मां डाढा इलाज कराया फायदो न थियो आखिर हकी मनी आशे कई अबा एडी कैंसर थी वन रात वनी करे घर रह सुबह ते तुजो बचण मुश्किल आ चे घर अची रोआ पियो सुम्हियो पियो हुम तॾहिं ख़बर पई त ट्रैक्टर वञे पियो जंहिं ट्रैक्टर में केस्ट हले पई जंहिंमें इहे लफ़्ज़ ॿुधा त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अम्मा जे पेरनि जे हेठां जन्नत अथव अम्मा जे कदमनि जे हेठां जन्नत अथव इहे लफ़्ज़ ॿुधी करे मां अम्मा पोड़ी खे सॾु कयो अबो मुंहिंजो फौत थी वियो हो अम्मा पोड़ी हुई सॾु कयो मां सां अम्मा हेॾे तो थी आहे अम्मा मथां आई मां रोआं पियो मां अम्मा खे चयो अम्मा जी मां महिरबानी कर थोरो हिन ज़मीन ते घर जे आग जे अंदर पंध त कर अम्मा पंध कयो ॿ टे चकर ॾिनई मां पानी खणी अम्मा जा पेर धोई करे पीता कसम सां मस्जिद में भी चई त खुदा मुंहिंजी कैंसर जी बीमारी खत्म करे छॾी अबे अम्मा जी खिदमत कयो भलाई बरकत अबे अम्मा जे खिदमत में कुरान पाक में 84 4 जायूं थव जाते अल्लाह से हुक्म कयो मुंहिंजी इबादत कयो उते हुक्म कयो चई त अबे अम्मा जी इज्जत कयो शरीफ मां कुछ जायूं मां पढ़ा तो माना ता पाण कजो एक जात इंसान के पंहिंजी अबे अम्मा जी इज्जत जे बारे में रब साईं जो कुरान चयो वइज़ा खज़ना मीसाक़ बनी इसराईल ला ताबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना सब इस्तेमाल नथा चवंदा वरी कुरान चए तो अबे अम्मा के उफ भी न चवंदा कयो झिड़क भी न ॾींदा कयो उते रब जो कुरान चए तो फला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वरी कुरान चए तो अबे अम्मा जाडो सीनो भी न साईंदा कयो अबे अम्मा जाडो सीट बाबी न कयो उते रब जो कुरान चए तो वख़फ़िज़ लहुमा जनाहल ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा नबी सही फरमाता अबो पोड़ो तस अम्मा पोड़ी तस खिदमत न के जन्नत न कमाए इहो माण्हू भी बदनसीब आ 3 नंबर ते नबी सही फरमाता रमजान शरीफ जो महीनो आयो गुजरी वयो गुनाह जी माफी न वरते जन्नत न कमाए इहो माण्हू भी बदनसीब ऐं महरूम आ ॾिसो था रमजान शरीफ जो महीनो ईंदो गुज़रदे का देर थींदी आ बा ॻाल्हायो तो सही केॾी हयाती गुजरी वई आ एतिरा रमज़ान भी तो गुजरी विया हन बा ये कोने तो रोजेदारन ला न गुजरदा बेरोजातन ला गुजरी वेंदा अबा रोजेदारन जा भी ॾींहं गुजरी वेंदा बेरोजातन जा भी पर उहे ॾींहं भला अथव जिन अल्लाह जा रोजा रखिया वरी ईद जे बारे में मां तव्हां को पुछां जहिड़ी बेरोजातन खे तकड़ हूंदी आहे मां सम्झां रोजेदारन खे न हूंदी आहे अॻे ई दर्जन खे चवंदा आहिनि बेरोज़ात चे हे महीनो 29 थींदो अञा बीठो ही न हलियो ही न अॻे ई चवंदा हुआ त हे 29 थींदो
और रोज़ेदार चवंदा आहिनि त अल्लाह साईं 30 ॾींहं पूरा कजां। चओ रोज़ेदार तूं यकीन सम्झ 29 थियनि अल्लाह वटि जेके आहिनि तुंहिंजा 30 रोज़ा लिखाइजी वेंदा। आहे न रोज़ेदार ईअं कंदा आहिनि। ऐं बेरोज़ा त वरी जेतिरी तकड़ खास करे ईद जी हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे लैसल ईद लिमन लबिस सौबल जदीद वलाकिन ईद लिमन साम रमज़ान। हज़रत अली साईं फरमायो आहे ईद उन्हनि माण्हुनि जी न अथव जिन नवां लटा पाता, ईद उन्हनि जी अथव जिन रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया। हज़रत अली साईं जो कौल आहे दिलि ईअं चवंदी आहे त ईद निमाज़ जे ॿार मां बीह रहां, जेको जे रोज़ा रखिया त अंदरि छॾियां त निमाज़ पढ़नि, जिन न रोज़ा रखिया आहिनि त हितां ई वापसि कया आहिनि, छो त ईद उन्हनि माण्हुनि जी आहे जिन रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया आहिनि। पर माज़ कयो जहिड़ी तकड़ वरी बेरोज़ा तखे हिकिड़े बेरोज़ा त ईद जी निमाज़ पढ़ी पोइ ॿियो पुछेसि पियो जहिड़े अलाह जा बाना सियारे में रमज़ान शरीफ़ हुयो रोज़ा रखियई चे न बा केरु रखे अलाह साईं बख़्शींदो। कॾहिं वरी ईअं चई वञेसि पियो चे भला तरावीह काथे ॿुधई चे न बा केरु बीहे अलाह बख़्शींदो। हो ॿियो जे ख़ुशि त भई मज़ाकी माण्हू चे भला ॾे ख़बर ईद जूं सयूं खाधियूं थी चे तूं भला मूंखे काफ़र सम्झो आहे छा? वञी ईद बीठी सहन ते चओ इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं, अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो। चओ इंशाअल्लाह। अब हिम्मत थींदी ईमान वारे खे अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾींदो आहे। माज़ कयां चो अल्लाह जे क़ुर ॾे मां तव्हांखे अल्लाह जे क़ुर जूं ॻाल्हियूं थो अर्ज़ु कंदो हलां। 5 साल कहिड़ो थी अल्लाह साईं विच जन्नत में विहार वेठो आहे, विच जन्नत में वरी रोई पियो छो थो रोई? अल्लाह साईं बसि हाणे आख़िरी 6 सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर। वाइदो आहे मां सतो न कंदुसि। छो भला एॾी उमेद आई थी? चए थो मालिक मां छो न उमेद रखां, मूंखे क़ुर जो सबक़ यादि आयो आहे। बना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी? चए थो रब तो क़ुर पाक में ईअं बि फरमायो आहे त वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व अअज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तूं आहीं त रहीम भी तूं आहीं। कर 6 साल कहिड़ो थी अल्लाह साईं विच जन्नत में वेठो आहियां, मूंखे हिकिड़े नंढड़े तंबू जी हण जी जाइ ॾे त नंढड़ो तंबू हणी करे वेहां। नबी साईं फरमान था नंढड़े तंबू जी जाइ मिलेसि थी, पर नबी साईं जा लफ़्ज़ अथव ये सॼी दुनिया जी बादशाही ॾिसो था नंढड़ी अथव, जन्नत में नंढड़े तंबू जी जाइ अल्लाह इन खां बि वॾी करे ॾेसि थो। जन्नत कंहिंजे हथ में आहे? बा ज़ोरत सां त ॻाल्हाए। उमेद कंहिंमें अथव? जुनैद बगदादी जे वक़्त में हेॾे ख़्यालु कयो। जुनैद बगदादी जे वक़्त में हिकिड़ो माण्हू गुनाहगार मरी वियो, वठी आयसि हल भला हिन जो जनाज़ो त पढ़ा। ॾिसी करे चयो लॻो हे त ॿिया गुनाहगार आहे, हेड़े जो मां जनाज़ो पढ़ायां? मां न पढ़ाई त मूं कावड़ कयूं मोटियो हलियो वियो। ॿिए कंहिं मुला खे वठी करे जनाज़ो पढ़ायूं। किताब वारे लिखियो रात थी जुनैद बगदादी खे ख्वाब में आयो, ॾिसे त उहो गुनाहगार जन्नत में घुमंदो अचे पियो। अड़े तूं तो गुनाहगार है, मां कावड़ में तुझो जनाज़ो भी न पढ़ियो, कीअं जन्नत मिलई? चे तो कावड़ कई जनाज़ो न पढ़ई, रब खे रहम आयो। भला जुनैद बगदादी जो कावड़ करे तो जन्नत इन जे हथ में तो कोने का, जन्नत तो मां रब जे हथ में आ। तुझे कावड़ जे करे अल्लाह मूंखे जन्नत ॾेई छॾी आ। जन्नत कंहिंजे हथ में आ? महिरबानी कंहिंजी आ? मां पे अर्ज़ु कयो जुनैद बगदादी जो ॿियो किस्सो पे अर्ज़ु कयो। सभु होशियारी में वेठा हो न बा, सफ़ा पूरी होशियारी अथव। चङो भला उहे हथ मथे खणो जेके थकिजी पिया हो, बसि वरी सभु थका थी। अञा मूंखां बाद माण्हू रही बसि साहिबु सुंगरो वेठो आहे, अलाह जो क़ुर ॿुधाईं तव्हां हिते में थकिजी पियो। सलाह सगोरी पढ़ो त मां अर्ज़ु कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माज़ कयो जुनैद बगदादी चवण लॻो हाणे रोज़ा बि नथो अलाह खे चवां, बसि अहिड़ी थो ॻाल्हि कयां अलाह असांजी अलाह मां राज़ी थी वञे। चयो कहिड़ी ॻाल्हि करे थो? चए थो अलाह साईं मां वटि ॿियो अमल कोन्हे, पर जेको मां ज़िंदगी गुज़ारी आहे तुंहिंजी तौहीद ते गुज़ारी आहे। छो त अल्लाह तौहीद जे करे राज़ी थींदो आहे। चओ अल्लाह तौहीद जे करे, अल्लाह मां ज़िंदगी तौहीद ते गुज़ारी थमान।
रब फरमा जुनेद बगदादी मां अल्लाह सां भी कूड़ थो ॻाल्हाई अल्लाह साईं पनाह ॾे मांखे कूड़ खां मां कूड़ छो ॻाल्हाईंदुमि रब फरमायो जुनेद बगदादी तो तौहीद ते न गुज़ारियो आ साईं कीअं ओ जुनेद बगदादी वो सुबह जो वक्त याद कर तुझे आलो तालब पढ़ण पिया तोखे पेट में वकड़ पे पिया तोखो तालब पुछा कन पिया साईं कहिड़ी तकलीफ़ अथव तो उन्हनि खे ईअं चयो त पेट में सूर पियो आहे पोइ तालब तोखो पुछा कन पिया साईं सूर छो पियो अथव तो उन्हनि खे ईअं चयो त राति मां खीर खाधो उनजे करे सूर पियो आहे जुनेद बगदादी तो चयो त खीर सूर न आहे सूर खीर त न ॾींदो आहे सूर ॾियण वारो त मां मालिक अल्लाह आहियां हे तुझी तौहीद आहे त खीर सूर ॾिनो खीर उन राति खाधो वई छा रोज़ खाईंदे अॻे सूर न ॾेवई पियो हीअ तुझी तौहीद आहे सूर ॾियण वारो मां मालिक अल्लाह आहियां मां तव्हां खां पुछां थो सूर ॾियण वारो केरु आहे लाइण वारो केरु आहे नबी साईं फरमान था ले कुल दान दवाउन हर बीमारी जी दवा थींदी अथव इल्ल शाम मौत जी दवा न थींदी अथव पर नबी साईं फरमान था मतां तव्हां दवा खाई चओ त दवा में शिफ़ा आहे न हिन दवा में शिफ़ा रखण वारो मालिक अल्लाह वाह केरा शिफ़ा रखण वारो पोइ हे तुंहिंजी तौहीद आहे इते जुनेद बगदादी बस करे बीही रहियो चई जीअं ॻाल्हायां थो वञा थो फासदो अब तव्हां बि असां ॻाल्हाए जान छॾाए सघंदासीं न मन हू से बि हलक नबी साईं फरमाए जे मुंहिंजी उम्मत सां हिसाब थियो न मुंहिंजी सॼी उम्मत हलाक थी वेंदी कोई न बचंदो अल्लाह खां हिसाब जी दुआ न घुरंदा कयो हिसाब न ॾेई सघंदासीं इते सोचे सोचे जुनेद बगदादी चए थो अल्लाह असीं भला पंहिंजी महिरबानी कर आई ॻाल्हि महिरबानी ते पंहिंजी महिरबानी कर रब फरमा जुनेद बगदादी मां महिरबानी उन सां कंदो आहियां जंहिंजी नेकी मां वटि क़बूल हूंदी आहे हाणे तोखो नेकी विसरी वई पर मां अल्लाह तुंहिंजी नेकी न विसारी थमाए रब फरमा तो जुनेद बगदादी हो वक्त याद कर सियारे जे मौसम में सर्दी जे मौसम में सुबह जे बांग ॾियण जे लाइ तूं नलके ते आहीं बरो खणी करे नलके खे हलाए पे पानी भरी पे तरी खबर पई त तोखे हिकिड़े जानवर ते ॿिली जे बचड़े ते नज़र पइजी वई जेको सीअ में ॾके बि पियो त थड़के बि पियो तोखे उन ते रहम अची वियो तो पाणी बि न भरियो वुज़ू बि न कयई उन ॿिली जे बचड़े खे बलूंगड़े खे खणी करे तो पंहिंजे कोट जे खीसे में रखियो तुंहिंजो कोट जो खीसो गरम हुयो जीअं जो पहुतो त हुनजो सीउ ख़तम थियो मां रबोनी खे उते निंड ॾियारी ओ जुनेद बगदादी तो वुज़ू कयो सुबह जी बांग ॾिनई बरकातां सुनत पढ़ई वरी जमात आई बरकातां फर्ज़ पढ़ाइनी वरी सूरत यासीन पढ़ई त इशराक जो वक्त थी वियो पोइ इशराक जी निमाज़ पढ़ई वरी पंहिंजे घर वई घर वञी करे दुनिया जो कमकार कई वरी मोटी आए त चाश्त जो निमाज़ जो वक्त थी वियो तो निमाज़ चाश्त जी पढ़ी वरी मस्जिद में सुम्ही पए तोखे निंड अची वई बेपारी थी वई ज़ोर थी वई बांगा शुरू थी वयूं तोखे भी जाग थी भला मां भी त बांग ॾियां त भला वुज़ू भी त कयां वुज़ू जे कयां त भला ॾंदण भी त हणा हाणे जेब में अथई त मां ॾंदण कढां अञा जो हथई त उन ॿिली जे बचड़े में पइजी वई तोखां दाह निकिरी वई अल्लाह मूंखां छा थी वियो सुबह जी बांग खां अॻु मां खीसे में रखियो रब खे त धक लॻाऊंदा ईज़ा वाया हूंदा रब हे त जो जेके मखलूक जानवर अल्लाह तुंहिंजी जेका त मरी वई रब मां खां ते रहमत कोन थियो मां खां ज़ुल्म थी वियो आहे तूं रोए बि पियो ईअं बि चवे पियो पोइ न तूं ॿिली जे बचड़े खे बलूंगड़े खे उस ते रखियो उस ते जो रखियोसीं त हुनखे सिज जो तिड़को जो लॻो त हुनखे मां निंड मां जाग ॾियारी हलां जो लॻो त तंहिंखां ख़ुशी मां पाणी अखियुनि मां वही आयो रब वरी बि रहम थी वियो थी जो हलई थो पियो जीअरो थी रब फरमायो जुनेद बगदादी उन्ही जे मां अल्लाह जे मखलूक जानवर ते रहम कयो मां ख़ालिक हुन जे एवज़ में रहम करे तोखे जन्नत थो ॾियां अल्लाह जे मखलूक जानवर ते रहम के अल्लाह एवज़ में जन्नत ॾेई छॾी आहे नबी साईं फरमान था जेको मुंहिंजे मखलूक ते रहम कंदो मां ख़ालिक बि रब थो फरमाए रहम कंदोमांसि जेको मुंहिंजे मखलूक ते रहम न कंदो मां बि रहम न कंदोमांसि घुरूं अल्लाह साईं खां रहम घुरूं अल्लाह साईं खां महिरबानी हे वेठा आहियूं कंहिंजी महिरबानी आहे घुमंदा आहियूं कंहिंजी महिरबानी आहे सुम्हंदा आहियूं कंहिंजी महिरबानी आहे तॾहिं रब साईं जो क़ुरान लफ़्ज़ थो बयान करे
खुदा जो कांच दो फलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु लकुंतुम मिनल खासिरीन। फरमा तो मुझो फज़ल रहमत ते न हुजे ज़मीन ते कुछ सेकंड भी गुजारे न था सको। ये कंहिंजी मेहरबानी आ। अज वही अल्लाह जो कुरान बुधो था। रब कुरान में एडी बरकत रखी थव। रब अण हूंद मां हूंद करे दींदो थव। न हुजण मो अल्लाह कुरान जे करे हुजण करे दींदो थव। हज़रत हुसैन साईं सब चो रज़ी अल्लाह ताला चो जोर सां चो रज़ी अल्लाह ताला। ऐं उन जो हज़रत हसन साईं सब चो रज़ी अल्लाह ताला नो। ऐं उन जो सौट हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर सब चो रज़ी अल्लाह ताला नो। ये टई कुरान जा कारी कुरान जा हाफिज़ वाइद कन था तबलीग कन था। हाणे वापस मदीने दे मोटिया हन। मदीने जो पंध पहाड़ जो जबल जो उन भी लगी भुख भी लगी। एक बे के चवन पिया ॾिसो जबल ते चढ़ी मन का आबादी जे वसां हुजे त मानी भी खाऊं त पानी भी पियूं। अञा जो नज़र क्यों त हिकिड़ी झूपड़ी नज़र आयन। टई जवान झूपड़ी में आया ॾिसंद हिकिड़ी पोड़ी वेठी आ। हज़रत हुसैन से फरमात अम्मा पोड़ी असां मदीने जा मुसाफ़िर उन भी लगी आ भुख भी लगी आ असां के मानी भी खाइण आहे पानी भी पीआर। पोड़ी चवण लगी जवान वियो शाम ताईं मुंहिंजो मुड़ुस शहर वियो आहे मज़दूरी करण। अलाह कंदो मज़दूरी मिली हूं त शाम मज़दूरी जा पैसा मिलंदसि अटो भी वठी ईंदो सौदो सामान भी रस्ते ते चश्मो आहे पानी भी भरे ईंदो। माना शाम ताईं तव्हां वेहो। टिनी पाण में सलाह कई त शाम ताईं केरु वेहे उथो त सफ़र शुरू कयूं। अञा जो उथिया हज़रत हुसैन साईं जो पोड़ी जे घर जे अंदर हिकिड़ी बकरी ते नज़र पई। अम्मा पोड़ी बकरी जो बीठी आ चए भाई आ फंडी आ इन में खीर कोने को तव्हांजो ख्याल आहे त मां खीर ॾुही ॾियांव न इहा फंडी आ खीर कोने से। हज़रत हुसैन साईं फरमाता अम्मा भला असां टिनी खे मोकल ॾे इन फंडी बकरी जे मथां बीही रब जो मिठड़ो क़ुरान पढ़ंदासीं असांखे यकीन आहे क़ुरान जे बरकत जे करे इन फंडी बकरी खे खीर ॾियण वारो मालिक अल्लाह वाह। पोड़ी वही माटो खणी आई ठिकर जो चे हे बाटो थव थां अथव जे तव्हांखे फंडी बकरी खीर त मांखे कहिड़ो एतिराज़ आहे। हाणे टई जवान अची बकरी जे मथां बीठा हज़रत हुसैन साईं पंहिंजे सौट अब्दुल्लाह बिन जाफर खे चए थो ॻाल्हि ॿुध हिन बकरी जे कननि खे वठी क़ुरान पाक मारणो सी पारो मोमिनून सूरत शुरू कर। हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर पढ़ो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। पर्दे पर्दे नात दे पुतो वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। हज़रत हुसैन साईं पंहिंजे बासन खे चए थो अदा आसन इन बकरी जे विच ते भी कुरान पाक मां मुल्क सूरत शुरू कर। हज़रत हसन साईं पढ़ो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। हज़रत हुसैन साईं उन बकरी जे थणनि जे साम्हूं ओह जे साम्हूं माटे खे रखी क़ुरान पाक मां उहा आयत पढ़े थो जेका खीर वारी आयत आहे। ईंदी अथव खीर वारी आयत उहा खीर वारी आयत हज़रत हुसैन साईं पढ़ो वइन्न लकुम फिल अनामि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन। हज़रत हुसैन साईं खीर जी आयत पढ़ी तॾहिं ख़बर पई त फंडी बकरी खे खीर अची वियो। चो अल्लाह जे वलियन जी किरामत बरहक ऐं सच्ची। चो अल्लाह जे वलियन जी किरामत
बरहक ऐं सची नबियनि जा बि मोइज़ा बरहक ऐं सचा पर ताक़त कंहिंजी हूंदी आहे हथ खड़ो करे चओ अल्लाह जी हूंदी आहे सभु कुझु करण वारो केरु आहे ताक़त कंहिंजी आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे तरी अल्लाह पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम कयो मुंहिंजा हबीब करीम तूं बि हथ खणी करे हे लफ़्ज़ चओ साईं मां कहिड़ा लफ़्ज़ चवां रब क़ुरान चए थो चवता कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। दुनिया जी बादशाही दे त कंहिंजी मर्ज़ी आहे ॾाढियां ॻाल्हाईंदा हलो न बा खसे त कंहिंजी मर्ज़ी आहे हिकिड़ा माण्हू दुनिया ते वॾाई कंदा आहिनि वॾाई न कबी आहे अलमाल गादिन वराहिन नबी सही फरमान था कड़ी दुनिया जो माल सुबुह जो ईंदो आहे त शाम जो हलियो बि वेंदो अथव न कबी आहे दुनिया ते वॾाई न कबी आहे मस्ती अल्लाह जी कावड़ ॾुखी अथव असांजे इलाइक़े में हिकिड़े माण्हू जे नाले ते ॿ धीअरूं हुयूं ॿ धीअरूं थींदियूं न देह में कहिड़ी ज़मीन थींदी आहे ॿ धीअरूं हुयसि अल्लाह जी कुदरत अची जो ग़लति कमनि ते हलियो हाणे हुन जो पोटो आहे पिनंदो वतंदो आहे देरी न थी ॿियो हिकु माण्हू हो जंहिंखे एतिरी ज़मीन हुई अन एतिरो ईंदो हुअसि जो अन खे लता हणंदो हो चवंदो मां खणी खणी थकिजी पियो आहियां तूं अन खुटे ई कोन थो एॾी नाक़दरी कंहिं बेक़दरी कंहिं ख़ुदा जो कसम आहे हाणे उन माण्हूअ खे राहकी ते कुड़मी थियण जे लाइ तयारु आहे पर को ज़मीन ॾियण जे लाइ तयारु ई कोन्हे को अल्लाह जे रिज़्क़ जी इज़त कंदा कयो अक्रिमुल ख़ुब्ज़ नबी सही फरमाता रिज़्क़ जी मानी जी इज़त कंदा कयो नाशाकी न कंदा कयो बेसब्री भी न कंदा कयो रब ॾेव शुक्र कयो न ॾेव सब्र कयो ॿिन्ही सूरतनि में अल्लाह तव्हांखे कामयाब कंदो आहे अलमाल गादिन वराहिन नबी सही फरमाता कड़ी दुनिया जो माल सुबुह जो ईंदो अथव शाम जो हलियो बि वेंदो अथव न कबी आहे वॾाई न कबी आहे मस्ती हिकु माण्हू जो किस्सो लिखनि था वॾाई हुअसि बाग़ ज़मीन आहे सभु कुझु हुअसि मस्ती बि ॾाढी हुअसि पोइ क़ुरान शरीफ़ जो दौर करे पियो इहा आयत पढ़ी कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर जंहिंजी माना रब सभु कुझु तुंहिंजे हथ में आहे दुनिया ज़मीन दुनिया जी बादशाही ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर खसे बि तुंहिंजी मर्ज़ी हे चवणु लॻो माखो को खसींदो ॿिनि नाली बंदूक पेस खणी करे चवणु लॻो अचे को खसण त मां ॿई नाल हणांसि को ॼायो ई कोन्हे अलाह जी कुदरत जीअं तव्हां बंदूक झलियूं बीठो साम्हूं हिकिड़े पखी जो गुज़र थियो मस्ती मची पखी खे फेर कई हिन जो हथु लड़ी वियो साम्हूं बादशाह जो घर हो हुन जे दरी में फेर ठका थी वियो बादशाह जी घरवारी अंदरि सुम्ही पई खड़ ते फको हेठि किरी पई बेहोश थी वई बानी भॼंदी आहे बादशाह खे जे बादशाह फिलाणो पाड़े वारो तुंहिंजो दुनियादार न आहे मस्ती मची फेर कई तुंहिंजी ज़ाल मारे ॾिठी चए वारो कोन्हे की त वठी अचो ईअं वैसे खयूं खंबियूं आहे सड़े मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो मां बादशाह जी ज़ाल मारी थी खसियोसि ॾे ज़मीन बाग जायूं चाढ़ियोसि फांसीअ ते जॾहिं फांसीअ तख़्ते ते आयो अखियुनि खां पाणी वया चवणु लॻो मालिक मां त ॻाल्हि कई तो त खसण में का देरी न कई अञा उतर में फांसी ते बि चढ़ां थो हाणे फांसी जी तयारी कंदा त वरी तव्हांखे वो मुंहिंजा अल्लाह तो क़ुरान में ईअं चयो आहे त मां खसींदो बि आहियां त ॾींदो बि आहियां मालिक मां तुंहिंजो खसन ॾिठो का देर नथी पर ॾिसां तूं ॾींदो कीअं मूंखे ॾियण बि त ॾेखार ईअं जो तव्हांखे त वरी बानी डुकंदी आई भॼंदी आई बादशाह खे चए थी बादशाह अल्लाह कयो ख़ैर आहे ख़ैर आहे तुंहिंजी घरवारी दलजी वई बेहोश थी वई हाणे होश में आई आहे धक बक लॻो न अल्लाह ख़ैर कयो अथसि बादशाह चवणु लॻो रब ख़ैर कयो आहे लाहियोसि फांसीअ तां ज़मीन बि ॾियोसि बाग बि ॾियोसि घर बि पहुचाए अचोसि घर पहुची अची चवणु लॻो मालिक वरी त ॾियण में बि का देरी न कई तरी अब जो क़ुरान चए थो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर
दुनिया जी बादशाही रे कंहिंजी मर्ज़ी आ, खसे कंहिंजी मर्ज़ी, इज्जत रे त कंहिंजी मर्ज़ी आ, ज़िलत रे त कंहिंजी मर्ज़ी आ। भला जीअं वणे जंहिंखे 4 घर वारियूं हूं, हिक बि औलाद कोन हुयसि। ऐं खैरपुर ज़िले में हमरा कसम सां चयो, हमरा खे 2 घर वारियूं आहिनि, 2 घर वारनि मां 32 ॿार अथसि। ॾे त 2 मां 32 ॾे, न ॾे त 4 मां बि न ॾे। कंहिंजे हथ में आबा औलाद ॾियण वारो केरु आहे? कंहिंखे धीअ ॾेई पुटनि खां शिकायत केरु आहे? कंहिंखे पुट ॾेई धीअनि खां शिकायत केरु आहे? इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां, अल्लाह क़ुरान शरीफ़ में सम्झाई। कंहिंजा ते रब साईं जो क़ुरान पाक बयान कंदे चए थो, या बोली मई अशा इनासा व या बोली मई अशा ज़ुकूरा औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मई अशा अक़ीमा। कंहिंखे धीअ ई धीअ ॾियां पुटनि खां सिकायां मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे पुट ई पुट ॾेई धीअनि खां सिकायां मुंहिंजी मर्ज़ी, कंहिंखे 2 नेमत ॾियां मुंहिंजी मर्ज़ी, कंहिंखे कुझु बि न ॾियां ना वेंदे संड कयां मुंहिंजी मर्ज़ी। मांखां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को, सभु कुझु कंहिंजे वस में आबा, मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। जीअं वणे सिकण वारो केरु आहे? पर मां तव्हां खां पुछां थो, घुरबो कंहिंखां आहे? ॾियण वारो केरु आहे? इहे सबक सिखो त ॾियण वारो केरु आहे? अल्लाह जी बानियूं जिन जा सबक ये अजीब निराला हूंदा हा। बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो नेक बानो शख्स गुजरियो आहे, जेको मां खे चए पियो, नंढड़ो हो, मां खे चए पियो अम्मा मूंखे मानी त खाराए, बुख लगी आहे। अम्मा सबक ॾियण लॻसि, पुट बुख लगे त वुज़ू कबो आहे, बरकातां नफ़ल पढ़ी हथ खणी रब खे अर्ज़ कबो आहे, अल्लाह मूंखे बुख लगी थी, मूंखे मानी खाराइण वारो तूं मालिक अल्लाह आहे। तरी नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था, हर शे अल्लाह को घुरदा कयो, पर जे जुती जी वागी टुटी पएव उहा बि पंहिंजे मालिक अल्लाह को घुरदा कयो। नथा घुरऊं तॾहिं पूरा ई कोन्हे का, घुरऊं पंहिंजे मालिक अल्लाह खां। हाणे ईअं अम्मा सबक ॾिनो कंहिंखे अवा पुट खे, त घुरबो कंहिंखां आहे? अल्लाह खां। अॼो की अमड़ सबक ॾींदी आहे पुट, हिन खे बुझो त ॾेई ॾेखार। हाणे जेको ॿिए खे बुझारींदो माउ खे छॾींदो? औलाद ईअं थींदो जीअं अबो अम्मा सबक ॾींदा आहिनि, आहे न बा? छो त औलाद जा बि अबे अम्मा ते हक़ अथव। नबी साईं फरमान था, औलाद जा अबे अम्मा ते 3 हक़ अथव। पहिरें नंबर ते फरमान था, इहो हक़ आहे औलाद ॼमे त नालो भलो रखो। छा बा? नालो भलो रखो। नाले में बि अल्लाह बरकत रखी अथव। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी साईं जी ॾाची खीर लाथियूं बीठी आहे, पाण फरमान था, मोहम्मद जी ॾाची खे केरु ॾोईंदो? हिकिड़ो जवान उथी बीठो, साईं मां ॾोंदुमि। फरमाया था, नालो छा थी? चई साईं मुंहिंजो नालो आहे मुर्र। मुर्र चइबो आहे अरबी में कौड़ी शइ खे। नबी साईं फरमाया था, तुंहिंजे नाले में कौड़ाण आहे, मां मोहम्मद जी ॾाची खे तूं न ॾो। सिधा सवाल लफ़्ज़। ॿियो उथी बीठो, साईं भला मां ॾोहां? फरमाया था, नालो छा थी? चई साईं नालो आहे हर्ब। हर्ब चइबो आहे अरबी में जंग करण खे, झगड़े करण खे। फरमाया था, जेके जंगियूं झगड़ा कंदा आहिनि बरकत न थींदी आहे, तूं बि मां मोहम्मद जी ॾाची खे न ॾो। टियों थी बीठो, साईं मां ॾोहां? फरमाया था, नालो छा थी? चई साईं मुंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह। नबी साईं फरमाया था, तूं मां मोहम्मद जी ॾाची खे ॾो, अल्लाह तुंहिंजे नाले में बरकत रखी आहे। मां मोहम्मद जी ॾाची खीर बि ज़्यादा ॾींदी, ऐं मां मोहम्मद जी ॾाची जो खीर बि मिठो थी वेंदो। नाला भला रखो। अॼुकल्ह वरी नाला ई अजीब अजीब थी पिया आहिनि। हाणे आलम तव्हांखे ॿुधाईंदा हूंदा हमरा जे पुटनि जा नाला। मां वरी तव्हांखे ॿुधायां, हिकिड़े हमरा जे न्याणी जो नालो। हमरा के न्याणी जाई, पोइ मौली साहब खां पुछे पियो, चई साईं नालो छा रखांसि? मौली साहब पुछियो, भला अॻे बि न्याणी अथी? चई साईं अॻे बि हिकिड़ी आहे। चई हाणे उनजो नालो ॿुधाए त उनजे तिर ते रखी ॼाए। चई साईं उनजो नालो आहे ओचिती। चई हिन जो नालो रखो कड़किती। हाणे उहो ओचिते आई त इहो मथां अची कड़कियसि न। हाणे ओचिते ओचिती ऐं कड़किती, पोइ नाला अहिड़ा थींदा त बरकत वेड़ी थींदी न। हिकु त नालो भलो रखो। ॿिए नंबर ते औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾियारियो। 3 नंबर ते औलाद जवान थिए न, उनखे शादी करायो। इहे औलाद जा अबे अम्मा ते 3 हक़ अथव। पोइ अबे अम्मा जा हक़ जेके त शुरू थींदा आहिनि। अर्ज़ कयां अज़ीज़ो दोस्तो, बख्तियार काकी जी अम्मा बख्तियार काकी खे सबक ॾिनो, मानी अल्लाह खां घुरबी आहे। पोइ छा कंदी हुअसि? अॻे ई खारे हेठो रखी छॾींदी हुअसि। हो जो निमाज़ पढ़ी अल्लाह खां घुरी वरी खारे खे मथे खणी ॾिसे त मानी पई आहे। इन जे करे त अल्लाह में भरोसो थिएसि, यकीन थिएसि त बेशक मानी खाइण वारो मालिक अल्लाह वाह।
एक ॾींहुं बख्तियार काकी जी अम्मा विहांव ते वई, शादीअ ते वई, उते बीठी आहे। उते ॻाल्हि यादि आयसि, अॼु मुंहिंजो नंढो बख्तियार ईंदो, वुज़ू कंदो, निमाज़ पढ़ंदो, अलाह खां मानी घुरंदो, पर मां खारे ठां मानी न रखी थमांसि, न ॾिसंदो त अलाह जे भरोसे में कमी थी वेंदसि, घटिताई थी वेंदसि। तंहिंजे करे हुनखे चवणु लॻी, ॻाल्हि ॿुधो, मूंखे ज़रूरी कमु थी पियो आहे, हाणे तकड़ी तकड़ी अचे थी त खारे ठां मानी रखांसि। जीअं जो बख्तियार काकी जी अम्मा तकड़ी तकड़ी अची नज़र कए त घर जे दरवाज़े जे ॿाहिरां ॾिसे त ख़ल्क माण्हुनि जी बीठी आहे, मेड़ लॻो पियो आहे, मेड़ लॻो पियो आहे। ख़ल्क ॾिसी करे बख्तियार काकी जी अम्मा हैरान थी पुछा कंदी, अल्लाह जा बानो, मुंहिंजे घर ॾे ख़ैर त आहे, ख़ैर आहे। सभई चवनि था बख्तियार काकी जी अम्मा तुंहिंजे घर ॾे ख़ैर आहे, ख़ैर आहे। बाक़ी हेॾी ख़ल्क छा जे लाइ तव्हां बीठा आहियो, मेड़ लॻो पियो आहे, मेड़ लॻो पियो आहे, हेॾी ख़ल्क छो बीठा हो? सभई चवनि था बख्तियार काकी जी अम्मा, अॼु तुंहिंजे नंढे बख्तियार काकी असांजी दावत झली आहे, पर अहिड़ी त मानी खाराई अथई जो ज़िंदगी में कॾहिं अहिड़ी मानी खाधी कोन्हे का। हे असांखे दावत झली अथई, हे मानी ॾिस असां ज़िंदगी में ॾिठी बि कोन्हे के, अहिड़ा ताम ॾिठा ई कोन्हनि के। बख्तियार काकी जी अम्मा हैरान थी वई, अॼु त मां खारे ठां बि मानी कोन रखी हुअमांसि, हे काॾों मानी आंदे दावतां थो खाराए। वञे त बीठो आहे बख्तियार पुट, काथों हे मानी आंदई, तां मां दई जो दावतां थो खाराए। बख्तियार काकी चवण लॻो, मां तो जो सबक ॾिनो त बुख लॻे त वुज़ू करे निमाज़ पढ़ी रब खां मानी घुरबी आहे। अॼु मां ईअं कयो, वञी जो खारे खे मथे खणी ॾिसां त सारो खारो माण्हुनि सां भरियो पियो आहे। अम्मा पोइ तो हिकु ॾींहुं हीअं बि सबक ॾिनो आहे त रब क़ुरान में चए थो, वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अम्मा तो इहो सबक ॾिनो त रब रिज़्क़ ॾेव त उनजे नाले ते विनीदा कयो। तॾहिं मां इहे सभिनी खे घुराए करे दावत खाराई आहे। किताब वारे लिखियो, उहा मानी जेतरनि माण्हुनि खाधी, सभु वक़्त जा वलीउल्लाह शख़्स थी गुज़रिया आहिनि। रखो सभई अल्लाह में भरोसो, यकीन रखो। सभिनी खे ॾियण वारो केरु आहे? बा ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो। ताक़त वारो केरु आहे? कुवत वारो केरु आहे? कुरान पाक में लफ़्ज़ ईंदो आहे अज़ीज़, हेॾे ख़्यालु कयो, लफ़्ज़ ईंदो आहे अज़ीज़। अज़ीज़ जी माना आहे ज़बरदस्त, ॾाढो ताक़त वारो, कुवत वारो, मज़बूत, ग़ालिब। इहे 6 मानायूं अथव अज़ीज़ जे लफ़्ज़ जूं, हेॾे ख़्यालु कयो बा। इहे 6 मानायूं अथव अज़ीज़ जे लफ़्ज़ जूं। हाणे आख़िर में मां कुरान पाक मां उहे आयतां पढ़ां थो जंहिंमें अल्लाह सी पंहिंजो नालो अज़ीज़ ॿुधायो आहे। माना तव्हां पाण कजो। हिकु जात अल्लाह कुरान पाक में पंहिंजो अज़ीज़ नालो ॿुधायो, हेॾे ख़्यालु कयो। खुदा जो कुरान चए थो, अश-शम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ न बा। वरी बि जाते अज़ीज़ नालो ॿुधाईंदे फरमाई, फमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। वरी अज़ीज़ नालो ॿुधाईंदे फरमाई, हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। अञा बि अज़ीज़ नालो ॿुधाईंदे फरमाई, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। वरी अज़ीज़ नालो ॿुधाईंदे फरमाई, अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़। केरा ताक़त वारो, सब कुछ कंहिंजे वस में आहे। दुआ करो अल्लाह साईं सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। जंहिं असांजे अल्लाह जे बांडे ऐं पंहिंजे वालदैन जे लाइ ख़ैरु कयो, अल्लाह सां जो ख़ैरु क़बूल फरमाए। अल्लाह उन जे वालदैन खे वॾनि खे जन्नत जे बाग़नि मां क़बरनि खे बाग़ बणाए, उन जे क़बरनि खे रोशन ऐं मुनवर करे, ऐं अल्लाह सां सभिनि जी हाज़िरी मक़बूल मंज़ूर फरमाए।